वहाँ अपडेट कई अहम ख़बर आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वापारनि खे ख़िताब कयो आहे। वज़ीर आज़म जो चवणु आहे त वापारनि सां दोस्ताणे अंदाज़ में ॻाल्हियूं थियूं। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां शेयर कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सिंध जे दौरे ते पहुतल आहे। वापारनि सां हुन गॾिजाणी कई आहे। अवांखे आगाह कंदासीं। सिंध जो वॾो वज़ीर ऐं सिंध जो गवर्नर बि साणुसि गॾु हुआ। ॾुखियाईनि खे चैलेंज सम्झी उन्हनि जो मुक़ाबिलो कंदासीं। शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त असां मुल्की मसइला हल करणा आहिनि। ज़ाती पसंदि नापसंदि खे मथां थी करे मुल्की मुफ़ाद जे लाइ सोचणो पवंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त वापारनि जे सलाह सां अहिड़ी हिकमत अमली जोड़ींदासीं जंहिंसां सनत खे हथी मिले। हुनजो चवणु आहे त 4 खां 5 शोबनि जी बहितरीअ जे लाइ गॾिजी कमु कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन, अवां सां शेयर कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वापारनि सां गॾिजाणी कई आहे। वापारनि सां ॻाल्हि ॿोल दौरान हुनजो चवणु हो त खंड जी स्मगलिंग ऐं ज़ख़ीरा अंदोज़ी ते कंट्रोल करणु ज़रूरी आहे। अवांखे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त असांखे इंडस्ट्री खे मज़बूत करे एक्सपोर्ट वधाइणी पवंदी। गॾियल सलाह मशवरे सां हिकमत अमली बणाए मुल्क खे तरक़ी ॾियारींदासीं। खंड जी स्मगलिंग ऐं ज़ख़ीरा अंदोज़ी ते कंट्रोल करणु ज़रूरी आहे। असांखे उन सां को मतिलबु नाहे त किथे कंहिंजी हुकूमत आहे। स्मगलिंग रोकण में वक़्तु लॻंदो ऐं उन ते कंट्रोल करे वठंदासीं।